वारो सिज दादन जी अम्मा। का गणती आ पुट? गणती सां गॾु दुख बि आहे अम्मा। कंहिं ॾिनो दुख? मामे सोहराब घटि वधि चयई? घटि वधि चवे हा त बि दुख न थिए हा अम्मा। बाक़ी छा चयई? मूं चयोमांसि त मूं महिल न ॾे चटीअ में। मूंखे चयईं त तुंहिंजो छा वञे। तूं न चवीं सां हुन ग़लति मक़सदु वरितो हूंदो। अम्मा मूं ख़राब त कोन चयोमांसि। हुनखे ख़राबु लॻो हूंदो। मूं डॉक्टर खे बि पैसा चया। डॉक्टर चयो घर गिरवी रखी बि पैसा कंदुसि, पर हुनजो घर 50 लख जो ई आहे। डॉक्टर खे तूं छो थो आज़माइश में विझी? जेकॾहिं हू घर नीलाम बि करे त केरु ॾींदुसि पैसा? तूं हिकिड़ी सूरत में डॉक्टर खे आज़माए। छा में? मुमल जो रिश्तो ॾियणो करे त पोइ डॉक्टर जो थोरो बि खण, न त छॾेसि, जेको वणे वञी करे। अम्मा मुमल जो अरमान तो थिए। तुझे वस न आहे दादन, पाण पोखे पाण ई लुणनि था। मुंहिंजे अंदर में अलाए छो उधम आहे। दिल त चवे थी हींअर जो हींअर वञी मुमल खे खणी अचां ऐं किथे वञी लिकायां। चरियो थियो आई छा? सुभाणे सोहरा बि ते चढ़ी वेंदो। नूरीअ वारो कमु अलॻि, वरी हे कमु बि पंहिंजे मथे में थो हणे। दिल जी ॻाल्हि कयां, खानदाननि जे इज़त ऐं एहतराम जी ॻाल्हि कयां, तर में त माण्हू मूंखे था चवनि, किला त मूं ते थी अचे। कंवल खे खॾ में उछलाई तॾहिं ताना कोन मिलियई? उहे साॻा या ॿिया? साॻिया ई आहिनि अम्मा, पर जे हिकिड़ा अहिड़ा थियनि त ॿिया त अहिड़ा न थियनि। सो बि तॾहिं जॾहिं उहे तुंहिंजी मञनि न। हू इज़त ई न कनि ऐं तूं वटे तो पाण खे बर्बाद कंदो। मुमल जी ज़िंदगी बर्बाद थी वेंदी अम्मा। कंवल जी ज़िंदगी आबाद आहे? ॿुधाए। न, हुन खां पुछो अथी त उहो कलूर में आहे या कोॾ में? कलूर में हूंदी। पोइ मूं मन जी ॻाल्हि रखी अम्मा। पुट, मुमल जो दुख मूंखे बि आहे, मुंहिंजो बि हां थो सड़े। जे बाहि में उछलनि था उनजो तव मां बि थी महसूस कयां, छो त मां बि माउ आहियां ऐं न्याणीअ जो दर्द सम्झां थी। सोराब वारा पंहिंजो ई न कनि, असांजी ॿुधनि ई न, त पोइ छो वेही पाण पजरूं? मुमल बसि छॾ हाणे। जेकॾहिं माउ सम्झे थो न त इहो सोचणु छॾे ॾे। साईं ॼाणनि गाईं ॼाणनि, पाण खां जेतिरी भलाई थी सघे सा कजे, न रोकींदसि। जी अम्मा। सुभाणे खां घर ते बि पहरो ॾे। पहरो? हा, या वरी घर मटाए। घर कीअं मटाईंदुसि? घर न मटाईंदे त पहरो ॾे। नूरीअ वारो मामिलो तूं घटि न सम्झ, जबल मथे ते खयो अथई। जाई थी चई अम्मा। बाहुनि जे बल खां सवा तो वटि छा आहे? कुझु बि न। बिरादरी बि कोन ईंदई। मां बिरादरी सां साथ ॾियां थो, बिरादरी न ॾींदी? ॾिसजांइ वेही। बिरादरी साथ न ॾिनो त संगत आहे अम्मा। जंहिं वटि संगत आहे न, उहो सुञो न आहे।
मारोटे मारोटे अम्मा अम्मा माट कर मारोटे नरो सुमी पर मां अम्मा सा सुमंदु से मारोटे मामी आराम मामी हुंदी तू सुमी पर न मां अम्मा ने भी तू अम्मा सा सुमंदु अम्मा अम्मा दीदे त मामी मुले वेल मचाए छडींदी मामा सा सुमंदु छा थियो रे मुंहिंजा पुट? हाँ? अम्मा अम्मा छा थियो? छो मारियो अथसी? हाँ? मामी पाण रोण शुरू कयो अथसि मूं किथे मारियो त मांसे थाणो साथी कूड़ ॻाराई? हाँ? हल होॾे सुन। दिमाग़ छरियो ख़राब थी वियो आहे। जेॾां जेॾी महिल ए त सुन नेनी भाॻीअ खां घर वारो संभालियो नथो वञे। अम्मा छाते घणी लुड़ कयो अथई इहा कमल अकेलो कमरो ॾिनो थमांसि तो बि घर वारो संभालियो नथो वञेसि। हाणे तूं माठे करे सुम्ही पो तूं जी छा ते निंड फिटल आहे? ॾींहं जो त कबरनि वारो ट्रीको बंदि न अथसि पर राति जो बि चिबरनि वांगुरु जागी ॿियनि जो सुख चैन थी पियो। हिकिड़ा मल्हाला जो त हिन रन खां अड़जी वियो आहियां। तोखे बि जागण जो वॾो शौक़ु हुयो। हाणे माठे करे सुम्ही पो। राति जो वात वेंदो अथई ओले पासे। सुम्हण बि ॾींहुं न ख़ामोशीअ सां बुरी भला तुंहिंजो ॾींहुं राति वात ओले पासे वेंदो आहे। कॾहिं वियो आहे सवले पासे? चाचा तू ही खणी माठ कर चाची पाण ही चुप थी वेंदी। मां माठ आहियां सवेर लाकुर जाॻां पियो को चूचट ॿुधी छालाए पो जागे बिस्मिल्लाह करे सुम्ही पो। बहराम ख़ान जो शाम नियापो मिलियो। नियापो? हा सुभाणे फ़ैसिले ॾियण जो आख़िरी ॾींहुं आहे। पोइ छा बस माठ मीठ में संग ॾियो हलियो ईंदुसि। मां हीअं थियण न ॾींदुसि चाचा सिर हिकिड़ो आहे। सुढले तो बैठो ही सुम्ही पओ न। सुम्हां थो अम्मा उञ लॻी हुई सो पाणी पीतमि। क्या का उणतुणा? उणतड़ त आहे अम्मा। केड़ी? उणतड़ इहा आहे त
सोहराब वारा पैसा न खणी अचनि। कोन थींदनि पैसा, मूं तोखे अॻु में बि चयो हो न। अम्मा करे बि सघनि था। खरे विया पैसा त फ़ैसिलो त मञिणो आहे। अम्मा इहा ई त ॿुॾतर आहे, फ़ैसिलो मञा या न मञा। उन वक़्तु छो न थे इनकार कई जो हाणे ॿुॾतर में आहीं? बार बार साॻियो सवाल। हाणे माठ करे सुम्ही पओ, अलाह चङी कंदो। अलाह त मालिक आहे, पर मुंहिंजे कंध जो सुवाल आहे। कंध जो सवाल? मुंहिंजी जीजल मां चाहियां थो त कंध न झुके ऐं संग मिले न त पोइ कंध खणी हलां, हित घटि ऊंचो करे हलां। अलाह ऐं अलाह जे हबीब आॾो आधीअ जो सवाल आहे त मुंहिंजे पुट जो कंध हमेशह ऊंचो रहंदो। आमीन अम्मा, इंशाअल्लाह इंशाअल्लाह मुंहिंजो कंध मथे रहंदो ऐं घाट ऊंचो रहंदो। जंहिंसां जीजल जी दुआऊं हुजनि, तंहिंखे लहर न लोॾो। हाणे सुम्ही पओ, अलाह ते रखी। हा अम्मा, सुम्हां थो, पर अम्मा मूंखे बांह खणी पवंदी। छा? हा अम्मा, सोभ मारणी आहे ऐं सोभ सिर घुरंदी आहे। सिर ॾेई बि सोभ माणींदुसि। सम्झ मोकिलाए वई थी छा? चरियो त नहीं? न मां, सम्झ आहे, पर इज़त ते दाग़ जो दर्द दिल खे काती आंगुर कपे ऐं कोरे रहियो आहे। अम्मा इन्हीअ करे मां चाहियां थो त संग मिले। उहो त तोखे पहिरें ॾींहं खां ई चवंदी आई आहियां ऐं चाहियां बि थी, पर हर ॻाल्हि जो हिकिड़ो वक़्तु मुक़ररु हूंदो आहे। हींअर जे नमूने तय थियो आहे न, उन नमूने हलणो पवंदो। तूं सुम्ही पओ अम्मा। सरदार शहबाज ख़ान सां बि मूं ईअं ई तय कयो आहे। हुन ई चयो त मां पाण खणाए तुंहिंजो निकाह कराईंदुसि, पर मूं चयोमांसि त तूं नाराज़ न थी जाए, बाक़ी कमु मां पाण कंदुसि। मां ॾिसां थो मामे खे, हू असांखे फ़ैसिलनि ते वठी थो हले ऐं हाणे पंहिंजे लेखे फ़ैसिलो ॾेई आयो आहे। पैसा आंदा अथई 50 लख। न सरदार, हिन जो मतिलब सम्झी थो? हिन सां पंहिंजनि में इहो असर आहे त मूंसां धारियनि में कहिड़ो असर थींदो। अम्मा जी क्या अम्मा, जी अम्मा। रोज़ थो भेरे बारो सिजु, रोज़ थो भेरे बारो सिजु। माउ पीउ आहिनि, हुननि सां तुंहिंजो न वञे त बाक़ी कंहिंसां वञे तुंहिंजो? तव्हां सां। असां सां नाहे तोसां रिश्तो? आहे धीअ, छो न? ऐं ॿिए रिश्ते लाइ दादन पक ॾिनी आहे। दादन? हा पप्पी, गिटीअ में मिलियो, चई हल त मां अचां थो। अचण दे दादन खे। तूं मूंखे बेवकूफ़ थी करी या पंहिंजो हौसलो विञाए वेठी आहीं? जेकॾहिं तूं अरही आहीं त मां वञा थी। धीअ, मां अरही न आहियां। आहीं पप्पी, दादन राज़ी आहे, तूं राज़ी न आहीं। धीअ, मां त अशद राज़ी आहियां। मां त धाणो को तुंहिंजो रिश्तो बि घुरियो, पर इनकार कयईं। हाणे वरी राज़ी थींदी छा? इन लाइ त मूं बि चयमि न त उन्हनि जो छा वञे।
मां संदन घर कोन वेंदसि, हिते ई रहंदसि। मूमल तुंहिंजे मुंहिंजे या अम्मा जे सोचण ऐं चवण सां ईअं थिया त एतिरो छो भोॻियो आहे। पर कंवल मूमल ॾींहं ॾिठे जो ख्वाब न आहिनि ॾिसबा। अम्मा मूंखे अलाए छा थो थिए। कंवल छा थो थिए? जीअं संभाल पाण खे। कंवल थोरो पाणी कंवल। कंवल पाणी पी। अम्मा हिते सूर आहे। दिल में सूर? पपी हिन सॼी राति निंड न आहे कई। हिन सां पांचनि में इहो असरु आहे त मूंसां धारियनि में कहिड़ो असरु थींदो। अम्मा जी क्या अम्मा? जी अम्मा कवल अम्मा कवल छा थी वियो कवल खे? कवल अम्मा कवल कवल अम्मा कवल कंवल सलाम रहे सर। वालेकुम सलाम। वे सलाम बे। जी बाबा। पैसा आंदा अथई 50 लख। न सरदार। इन जो मतलब समझी थो? समझा तो सरदार साईं। मतलब सांगू ॾींदे? हाँ भगन मोट रकम नथी थी सके। वरी भी सोचे मता चवी तो बहराम खान बेवाजिबी ऐं जबरदस्ती कई। पंहिंजे कबीले जो आई बाबा। अवल तू ओए शहबाज ऐं सोढल। सोचिया है सरदार। कुछ मोहलत खपे सा वठी। शालाए सरदार न्याणीअ खे ॾियण लाइ कुछ हथ पेर हणा। मोहलत मिली वेंदई पर ज़बान ते पूरो रहंदे न। जी बाबा बिल्कुल। चङो वञ शहबाज खान खां मां फोन ते 3 ॾींहंनि जी मोहलत वठां थो। महिरबानी बाबला। हाँ बहराम खान। जी जी हाँ हाँ ठीक है। मौला जो आशान साईं। अस्सलाम वालेकुम सरदार साहब। लख लख वाधायूं सोढल, लख लख वाधायूं जनी। मुबारकूं। छाजू मुबारकूं गोर? संग जण ते राज़ी थी विया। हाँ गोर छा चई? संग ॾियण ते राज़ी थी विया? न न यार। हाँ सोढल तोखे चयो हुअमि न त वञी दुकड़ ते अटो लाए। आई मिठाई? मिठाई? गोर खोड़ मिठाइयूं, खोड़ मिठाइयूं। मां मण मिठाई जो मोकली दो साए। वेठो चोगो कजाए। इहो न चइजाए ॾेॾरी ऐं ज़ुकाम। ऐं ॿी ॻाल्हि शाम ई मां वञी बुकी थो विझां। शाम न 3 ॾींहंनि खां पोइ मोहलत वठी अथमि। 3 ॾींहं का मोहलत आया ही विया कीअं सोढल? गोर मूं लाइ 3 ॾींहं वॾा पर सरदार साहब जे हुकुम खे न टारबो। सोढल निकाह पूरे बंदोबस्त सां कजाएं। सरदार खुट कोई न कर को खुट को। जो मुंहिंजो कमु आहे तॾहिं त आउं चवंदो आहियां सोढल जी सट दुश्मन जी निड़ीअ ते लत। तूं इहो खफ़ो छॾाए त पोइ विझूं दादन में हथ। आई डॉक्टर न ॾेॾरी ज़ुकाम हूं मौला जो आशान साईं। अरे बाबा वो भी तो उन सां गॾु हूंदो न। हिते रखी सरदार।
जे घर रहण वई आहे मकरेल किथां जी हितां वञी हुते बेहोश जो बहानो कयो अथसि ऐं ही हली आहे ते रहण आंड्रा गढी सिकणी रखंदी सैं। चाची छो ची छिती थी आई बस कर कई पट्टियूं ॿधल थई त वरी न पट्टियूं ॿधाए छॾे। चाची जेको वणई सो कर मां तोखे न रोकींदुसि पर हिन मज़लूम सां पेश न अच। मज़लूम चए थी त तव्हां वटि कोन रहंदसि शबाना वटि रहंदसि ऐं दादन सां निकाह कंदसि। छा त बाक़ी छा लाइ थी झलियांसि धाणो हूंदे ईअं कंदी धाणो अञा जहरी आहे जहरी ऐं हू वरी निकाह लाइ राज़ी त कढांसि ॼाड़ियूं धाणो सां थी ईअं करे धाणो धणकी आहे निधणकी न आहे। सोच ही मां छा थो ॿुधां कूड़ थी ॻाल्हाए अम्मा। मां कुड़ी धी सची थींदी आहे शाबाने जे मुंहं ते त छा पई चवे। सोच मूं छा सोचियो ऐं तो छा कयो तुंहिंजे करे त मां खट ते वेठो आहियां। ॾिस त तूं दादन खां लख भेरा भलो आहीं रहे वरी उते वञी। चाची सोट भोग कंदी हूंदी सभ्या में चयो अथसि भोग वरी छाजो मुंहिंजी हियांव ते त तोर हू कवला जेका माइटनि वटि वञी नट करे सुम्ही पई आहे हू त न हो ही पेट जाई धी थी करे अण घोटे अखियुनि में सुरमो थी विझे। छाते पिटको आ धाणो इन्हे पिटके त पटको लाथो आ। धीअ जा गुण ॿुधाई छा ॿुधा न चवीस ॿ ॾींहं त महिमान आ। ॿ ॾींहं महिमान हा रईस बहराम खान खे चई आयो आहियां 3 ॾींहं सोढल ईंदो निकाह करे ॾे। निकाह करे वेंदो सोढल। चाचा मां अञा जीअरो आहियां जीअरो। जावेद छोकिरो आहे न उन चयो त तुंहिंजी वठी जो दबाव घटि आहे इन करे मूंखे मुंहकोल थी आहे। न मां बि कुझु रोटी न मिलियो सुबुह साण शहर हले वियो हुउसि जावेद दवाऊं लिखी ॾिनियूं सिबो थी आयो। भलो कई दादन न मां भलो किथे कयो आहे कमल सां। बस इहो त थी वियो। अम्मा चओ धीअ बस छॾे मां धाणो ऐं मुमल वारी ॻाल्हि थी करी छा। न सिर्फ़ मोमल जी। धीअ मुमल खे बि कीअं वठूं धाणो ॾींदी ई कोन। मूं वठण जी ॻाल्हि न कई अम्मा। चटीअ में वञे थी न। हा मां न वञणु ॾिबसि। राति जेका बकवास कयमि उहा अजाई वई मथे में कान वेठई। धणी राज़ी थियनि त सोचजे ऐं ख़तरा बि खणजनि। अलाए छो अम्मा हीअ दिलि ॾुखे थी मुमल जे ईअं वञण ते। मां वयसि हली दादन। तूं वहीं हली? हा पुपी कंहिं ते बि का मयार न आहे। ॾेई छॾियां? हा बाबो हींअर ई चई आयो आहे त सोढल 3 ॾींहंनि जे अंदरि निकाह करे मूंखे वठी वेंदो।
मां बि कंवल वांगुर घणो ई फतकियसि पर फासंदी वयसि। सच थी चवीं मारोट? एतबार नथो अचे त वञ बाबे खां पुछ। मां ॾिसां थो मामे खे, हूअ असांखे फैसलनि ते वठी थो हले ऐं हाणे पंहिंजे लेखे फैसलो ॾेई आयो आहे। कुझु न वरंदी दादा न। छो न हलंदो आहे मां? पोइ असांखे फैसले में वठी न हले हा न? अदा सदाई सां जल्दबाज़ी चङी नाहे। मुंहिंजी मिठड़ी भेण, हाणे या मां रहां या मामू सोगा। सदको वञे मुंहिंजो पुटु त अठो ख़ुशि ख़ुशि पियो लॻे। मां अञा बि ख़ुशि न थिया। 3 ॾींहंनि जे अंदरि मूमल माड़ींदुसि, मूमल माड़ींदुसि। सची राज़ी थी विया छा? हा मां, पैसा कोन करे सघिया। मूं चयो न सब्र जो सवार पियो थींदो आहे। अचायो मलूल पियो थी। ॾिस थी न फतह। हा मां, 3 ॾींहं थोरा आहिनि। ॾिस न मां, संगत खे बि सॾु ॾियणो आहे, सोन बि वठिणो आहे ऐं उन खां अलावा देगियूं लारियाणियूं, चांवर वठिणा आहिनि, गोश्त वठिणो आहे, मिर्च मसाला वठिणा आहिनि ऐं बोरचीअ खे बि वठी अचिणो आहे। संगत छो गॾु कंदे? अम्मा, हिकु त तकरार आहे, ॿियो सोराब खां सवा केर बि राज़ी न आहे ऐं झेड़ो बि थी सघे थो। छेड़ो? ज़ाहिर आहे, राज़ ख़ुशीअ जो त रिश्तो न आहे न, बदमग़ज़ी थी सघे थी। रब पनाह ॾींदो पुट। पर इहो त ख़दशो आहे न, रब वॾो आहे। अम्मा, कंहिं बहाने सां गोड़ त करे सघनि था न। रख अलाह ते, ख़ैर सां संदन हां ते मुंग ॾरे ईंदासीं। हा इंशाअल्लाह। अम्मा, हाणे मां हलां, मूंखे संगत साथ सां बि मिलणो आहे ऐं उन खां पोइ शहर बि वञणो आहे सामान वठण जे लाइ। ठीकु आहे, त खणा पंहिंजो हार सिंगार खीसे में विझां। दुआ कजांइ अम्मा। अल्लाह हाफ़िज़। अल्लाह वाहिगुरु बेटा। ओ इहे आहिनि मुंहिंजे रब जा फ़ैसला। ॾिस हीअं न हाणे छोकिरी जी ॾिनी अथनि असांखे, भले ख़ैर सां पाणिजी अचे। पत्थर जा माण्हू इंसान जी वहशत जो मंज़र जे ॾेखारनि था, रिश्तनि खे रुलाइनि था। ही पत्थर जा माण्हू